आज़म ख़बर हवाते पहुंचाईंदासीं। शहदादपुर मां जिथे अदालत बिन मंशियात फ़रोश डीलरनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो आहे। शहदादपुर जी अदालत बिन मंशियात फ़रोश डीलरनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। तफ़सील मालूम कयो था अली नवाज़ रेवाल टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अली नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, शहदादपुर की अदालत एडिशनल डिस्ट्रिक्ट जज मिस्टर शाहिद अली मेमन मंशियात फ़रोश डीलर गिरफ्तार जवाबदार मुलाजिम रहंद अली असगर ज़रदारी की ज़मानत वारी दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो आहे। वाज़े रहे त गिरफ़्तार जवाबदारनि ते मक़सूदो रिंद थाणे ते मंशा जो केस पिणु दाख़िल कयो वियो हो। वाज़े रहे त सोशल मीडिया ते पिणु हिकु वॉइस वायरल थी हुई, जंहिंमें जवाबदार मुलाज़िम रहंद चई रहियो हो त मां 3 केसनि खे मुंहुं ॾियां पियो। कैबिन वारनि खे चई रोज़ानी बुनियाद ते 5-5 पैकेट इंडियन सुपारनि जा वठो, न त ॿी सूरत में ते केस दाख़िल कराईंदुसि। मां लखे रुपयनि ते छिको वरितो आहे। अॼु डिस्ट्रिक्ट जज मिस्टर शाहिद अली मेमन खे ॾिनल वारी दरख़्वास्त जी ॿुधणी करे ॿिन्ही जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। जी अली नवाज़ रेवाल, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।